नाज़रीन, मोरो में सेड़ा लेट माइनर जे आबादगारन ऐं 5 यूसीज़ जे रहवासियुनि पाणी जी खोट खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई आहे। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अयास सोलंकी। जी अयास। मोरो वेझो सेड़ा लेट माइनर जे आबादगारन पारां मोरो प्रेस क्लब अॻियां पाणीअ जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो हुजे। अचो त हिते मौजूद मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उनजो छा चवणु आहे। पुल माइनर ऐं सेड़ा लेट माइनर जा आबादगार आहियूं। मुसलसल ही 3 महीनो आहे जीअं ही पोस्टिंग थी आहे। गुलाम शबीर इंजीनियर आयो आहे ऐं उन पंहिंजा मनपसंद ऑफिसर SDO पे रखियो आहे, दारोगा पे रखिया आहिनि ऐं उते पोइते पाणी मुंड ते खपाए चुकियो आहे। ऐं असांखे असां था चऊं सभु पाणी ॾियो ऐं असांखे था चवनि त फ़ी वाटर 50,000 रुपया ॾियो त तव्हांखे पाणी ॾींदासीं। अगरि वाटर ते पाणी पैसा न ॾींदो पाणी कोन ॾींदासीं। इंटीग्रेशन खे ऐं नेप वारनि खे ऐं बाला ऑफिसरनि खे त अहिड़नि ऑफिसरनि राशि ऑफिसरनि ते एक्शन खयो वञे जीअं असांखे हक़ मिले। आबादगार सरापा एहतिजाज थियल आहियूं। गुज़िरियल माना तक़रीबन 3 महीननि खां वठी इंजीनियर न आयो आहे, उन सां पाणी बंदि करे छॾियो आहे ऐं उनजी डिमांड आहे फ़ी वाटर ते मूंखे 50,000 ॾियो। सेड़ा लेट माइनर में गुज़िरियल 20 सालनि खां पाणी बंदि हुयो, जंहिंमें आबादगार सरापा एहतिजाज हुया ऐं उन आबादगारनि जी जदोजहद रंग लाथो। पर कुझु वक़्त जे लाइ असांखे पुछड़े ते पाणी पहुचायो वियो। उन खां पोइ हींअर जेको राशि इंजीनियर आयो आहे उन वरी उहे साॻा गैर क़ानूनी पाइप गैर क़ानूनी झटा हणाए पाणी विकिरो करे रहियो आहे। असीं गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे हिनखे राशि ऑफिसरनि खे फौरी हटायो ऐं असांखे पुछड़े ते पाणी पहुचायो। 5 यूसीनि जा आबादगार हिते असां वेठा आहियूं। हिन वक़्तु पाणी जेको आहे थो इंजीनियर आयो आहे असां वटि नओं, जेको चए थो त पाणी जी खोट करे छॾी अथसि ऐं पाणी हुन विकिरो करे छॾियो आहे। असां एहतिजाज ते वेठा आहियूं, हुनखे चिता था ॾियूं त महिरबानी करे असांखे पाणी ॾियो। जे पाणी तव्हां न ॾींदो त असां पंहिंजा बच्चा बि वठी रोड बि ब्लॉक कंदासीं ऐं तुंहिंजे दरवाज़े जे अॻियां उते वेही कोन उथंदासीं जेसिताईं तूं पाणी न ॾींदे। हिननि आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त करप्ट जेको राशि आपाशी जो अमलदार आहे, इरिगेशन आहे, जेको पुछड़ी जे आबादगारनि सां ज़ुल्म करे रहियो आहे, पाणी विकिरो करे रहियो आहे, फौरी तौर ते उनखे हितां हटायो वञे ऐं नेब ऐं एंटी करप्शन सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी हुकूमत हुन ख़िलाफ़ जांच करे। कैमरामैन जुमन सोलंकी सां गॾु मोरा अयास सोलंकी, आवाज़ TV न्यूज़ मोरो।